अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मी अस्सादिक़ुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जिन दोस्तों दुरूद शरीफ पढ़ियो वो वेही रहो। ख़ास तौर ते हाणे वारो इहो मां मुखातब मजमे का वधीक स्टेज वारनि सां आहियां। जेका गड़बड़ स्टेज ते आहे मजमे में कोन्हे। महिरबानी कयो सभई दोस्त वेही रहो, सब दोस्त वेही रहो। रज़ाकार सालार कैमरामैन सब वेही रहो। तव्हांजे लाइ वरी अलॻि सिक्योरिटी वारा घुरायूं जेका तव्हांखे संभाले। हिम्मत कयो, कोई दोस्त नज़र न आहे। जमीयत उलमा इस्लाम घोटकी जो अहदेदारन के अजद अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल तारीख साज़ इज्तिमा जे इनेक़ाद ते दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियो थो। अजद अज़ीम शान इज्तिमा में हज़ारन जे तादाद में अवां जी शिरकत इन गाल जी खम्माज़ी आहे। घोट की कल भी जमीयत उलमा इस्लाम जो किलो हो, घोट की अज भी जमीयत उलमा इस्लाम जो किलो है, घोट की सुभाणे भी जमीयत उलमा इस्लाम जो किलो रहो। इंशाअल्लाह हाणे सिर्फ घोट की में न, घोट की का वठी कराची ताईं सिंध जे हर शहर में, हर बस्ती में, हर बाहर में राज कंदी त इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम राज कंदी। मौजूद मेहमान मुकर्रम फर्जंद कायद बिरादर यज़ीद हज़रत मौलाना अशरफ महमूद साहब दामत बरकातुहुल आलिया स्टेज पे मौजूद आहे। मां पंहिंजो वक्त पंहिंजे मेहमान पंहिंजे भाउ जे हवाले करे रहियो आहियां। सिर्फ़ इन ॻाल्हि ते ख़त्म नबुव्वत ते हमला पिया थियनि। अॼु जे हिन अज़ीम इज्तिमा में असां ॿई हथ बुलंद करे वचन ऐं फ़ाइदो था कयूं त जेसि ताईं सृष्टिअ में साहु आहे ख़त्म नबुव्वत ज़िंदाबाद जा नारा बुलंद कंदा रहंदासीं ऐं इंशाअल्लाह इस्लाम जी चौकीदारी कंदासीं, ख़त्म नबुव्वत जी चौकीदारी कंदासीं, नामूस सहाबा जी चौकीदारी कंदासीं, दाढ़ीअ जी, पटके जी, मस्जिद जी, मदरसे जी चौकीदारी कंदासीं त सलाह जी सिंध जे बि इंच इंच जी चौकीदारी कंदासीं। आए को इंशाअल्लाह चवण वारो आवाज मूं ताईं नथो अचे, फ्रांस ताईं पुॼाइणो। असां ख़त्म नबुव्वत जी चौकीदारी कंदासीं। बिल्कुलु आहिस्ता आवाज़ थानेदार न ॿुधी वठे, तव्हांजो आवाज़ आहिस्ता चओ। अब आहिस्ता इंशाअल्लाह चओ त रेंजर्स वारा तव्हांजो आवाज़ ॿुधी वठनि। आहिस्ता आवाज़ चओ त इमरान खान ताईं तव्हांजो आवाज़ पहुची वञे। इनके बुधायो त नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है, सैर अख्तर भी उनका जिक्र करना ऐन ईमान है। डरता है मुझे क्या दारो रोशन से ऐन आदा, नबी के इश्क में सूली पे चढ़ना ऐन ईमान है। असां ख़त्म नबुव्वत जी चौकीदारी कंदासीं। जेका कंदा उहे हथ खणी इंशाअल्लाह चवनि। नज़र खुटे थी मजमून चो खुटे आवाज़ अचणु घुरिजे। असां इस्लाम जी चौकीदारी कंदासीं, दाढ़ी ऐं पटके जी चौकीदारी कंदासीं, मस्जिद ऐं मदरसे जी चौकीदारी कंदासीं, वतन अज़ीज़ पाकिस्तान जी चौकीदारी कंदासीं ऐं समाज जी सिंध जे हुकूक ऐं मिल्कियत जी चौकीदारी कंदासीं। सिंध जे इंच इंच जी चौकीदारी कंदासीं। ऐं सिंध तव्हांजी आहे। सिंध ग़रीबनि जी आहे, मिस्कीननि जी आहे, हारिन जी आहे, मज़दूरनि जी आहे। हिननि बोरिया नशीन जमीयत उलमा इस्लाम जे कारकुननि जी आहे। लिखी वठो।
सिंध तहांजी आ सिंध असेंबली ते वजीर आला हाउस ते झंडो फड़क जंदो त हे जमीयत उलमा इस्लाम मौलाना जे क़यादत जे मथा असा के एतमाद गैर मुतसलसल आ मुजाहिदन जो आवाज ये न होंदो ये मुजावरन जो होंदो मां मुजाहिदन जो ॿुधण थो चाहियां उनखां पहिरियों जो मां पंहिंजे भाउ जे हवाले कयां मां खे अॼु इहो पुछण आयो आहियां त जमात जाते तव्हांखे सॼो छा तव्हां जमात जे हुकुम ते लबैक चई करे मैदान ते निकिरंदो आवाज़ नथो अचे जमात जे हिकु दफ़ो बि तव्हांखे लॉन्ग मार्च लाइ चयो त तव्हां तयार आहियो जमात इस्लामाबाद हलण जे लाइ सॼो त तव्हां इस्लामाबाद हलण जे लाइ तयार आहियो जेकॾहिं लाहौर जमात सॼो त हलंदो कराची सॼो त हलंदो तो फिलहाल तव्हांखे काॾे सॼो काॾे काई तारीख़ 26 नवंबर ते आरपाणे में 10 लख जमीयत जा कारकुन गॾु थींदा घटि में घटि 10 लख कारकुन गॾु थींदा जेका पंहिंजे मरहूम क़ाइद जे रूह खे हीअं चवंदा ओ असांजा मरहूम क़ाइद विछड़ियो ज़रूर आहीं पर विसरियो नहीं छा तव्हां शहीद